जुडे में कच्चे शराब वधीक हिकु नौजवान जी हयाती खसे वरिती आहे। ॻोठ भाई खान पिताफी में कचो शराब वापराइण सबबि 6 ॿारनि जो पीउ 35 सालनि जो नौजवान हाजी पिताफी फोत थी वियो। कचो शराब वापराइण सबबि जुडे में 29 ॼणा फोत थी चुका आहिनि, पर पुलिस खामोश तमाशे बणियल आहे। ॻोठाणो ॿुधाए त कचे शराब जूं भठियूं पुलिस जी सरपरस्तीअ में हलनि पियूं, जंहिं सबबि केतिरा ई नौजवान बुराई जे रस्ते ते हली वञनि था। ॻोठाणनि मुताबिक़ त नोटिस वठी कचे शराब जूं भठियूं हलाईंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। तक़रीबन 12 महीननि जे अंदर में 5 माण्हू इहो असांजा हिन फ़ानी दुनिया में वफ़ात करे विया आहिनि। अॾा असांजे आसन पासन में आहिनि। पुलिस खे चओ, वॾनि जे चवण ते बेफज़ूली जेको कमु आहे उन ते मूंखे ख़ुदि खे ॿधण लाइ तयारु आहे। ऐं मूं 20 चकर में सूबेदार खे चयो आहे, को बि इन शइ जो एक्शन उन नाहे खयो ऐं पाण ख़ुदि उन अॾे ते बीठा हूंदा आहिनि ऐं सांझी सुबुह उनखे ॾिसणो आहे ऐं उहे माण्हू ॿधियो सूबियो छॾियो रे, उहे वरी साॻी इहो ठरो हलाइनि पिया। असां इहो आज़ार पहिरीं बि थी चुको आहे ऐं काफ़ी दफ़ा अपील करे चुका आहियूं। कुझु बि हिते जे इंतज़ाम कुझु करण लाइ तयारु बिल्कुलु न आहे। असां पुरज़ोर अपील कंदासीं IG सिंध खे ऐं CM सिंध खे अपील था करियो त बराए महिरबानी हीअ हथु ॿधी था अर्ज़ु करियो त बराए महिरबानी ख़ुदा रा हीअ अज़ाब असां सां टारियो वञे ऐं असांजी पुलिस इंतिज़ामिया या ज़िले इंतिज़ामिया ते कुझु चयो वञे जॾहिं इन्हनि जे बारे में कुझु थी सघे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।